अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। आदेसी उठिया मड़ियूं मारी डॉक्टर आमिर, असां तव्हांजी क़ाबिलियत खे मद्देनज़र रखंदे इहो फ़ैसिलो कयो आहे त असां तव्हां ॿिन्ही खे ॻोठ अलीपुर मोकिलियूं था। तव्हांजी बदिली कई आहे हुते ऐं असांखे उमेद आहे त तव्हां असांजी उमेदनि ते पूरा रहंदो। सर, आउं कोशिशि कंदुसि त तव्हांजी उमेदनि ते पूरो अचां ऐं पंहिंजे फ़र्ज़ खे पूरी ध्यानतदारी ऐं ख़ुलूस सां निभाए सघां। डॉक्टर आमिर, मूंखे तव्हां मां इहा ई उमेद आहे, इन करे तव्हां ते भरोसो करे मां तव्हांखे अलीपुर मोकिले रहियो आहियां। इंशाअल्लाह आउं तव्हांजी उमेदुनि ते पूरो लहंदुसि। ऐं हा, जानी बि तव्हां सां गॾु वेंदो। सर, जानी अव्हांखे मायूस कोन कंदो, अव्हांजे भरोसे ते पूरो रहंदो। इंशाअल्लाह मां पूरी कोशिशि कंदुसि। ठीक, महिरबानी, थैंक यू। की तव्हांजी फाइल आहे। थैंक यू। थैंक यू सर। थैंक यू।
तेजा पुट तू मुखा बचने चाहिएगा ना ना तू चुप कर चल मुखे जोश मुझे हम जो माई चाहिए को चुप कर बाकी केर आयो तव्हां? पहिरीं तव्हां ॿुधायो तव्हां केरु आहियो ऐं हिन छोकिरी जे पुठियां छो पिया आहियो? इहो बि तव्हांखे ॿुधायूं था पर तव्हां असां तुंहिंजो इलाज करण आया आहियूं बंदर मुहंडा खणी कुल्फीअ जहिड़ो मुंहुं पियो घुमी हा मेहरबानी तव्हांजी अगर तव्हां न अचो हा त असां न अचो हा त इज़त रखण जी ज़ात अल्लाह जी आहे असां बंधन में कई था कटा पर क्यों के मुंहिंजो नालो पूंज आहे ऐं घर वारे ॻोठ में ई रहंदी आहियां। पूंज वाह वाह तूं त वाकई पूंज आहीं जानी तूं घर वारे ॻोठ जी आहीं आईंदा लाइ अकेली न निकिरंदी कर अचो तव्हांखे मां पंहिंजे बाबा सां मिलायां। अरे तू करा थे वञ भला बाबा वटि मानी त मिलंदी न मक्खन मानी बाबा अचो अदा तव्हां बि अचो दवा छा चई छॾी जानी
परेशान आहियूं ऐं ही केरु आहिनि मुंहिंजे धीअ ही केरु आहिनि मुंहिंजो नालो डॉक्टर आमिर आहे हीअ मुंहिंजो कंपाउंडर आहे असांजे हिन ॻोठी अस्पताल में बदली थी आहे बाबा डॉक्टर ई अदा जानी मुंहिंजी हिफ़ाज़त कंदे मूंखे उन्हनि बदमाशियुनि खां बचायो आहे केरु आहे उहे लोफर बाबा उहो ॻोठ में मूंखे त नवां पिया ॾिसण में आया हा पुटु ज़मानो ॾाढो ख़राबु आहे डॉक्टर साहब तव्हांजी वॾी वॾी महिरबानी न त चाहे अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे इहो त असांजो फर्ज़ु हो चाचा बाबा ही केरु आहिनि बाबा मारू ही डॉक्टर साहब आहिनि जो कंपाउंडर जानी आहे डॉक्टर साहब ही मुंहिंजो पुटु मारू आहे अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम तव्हां सम्झी ॾाढी ख़ुशी थी पर बाबा ही हिते छो आया आहिनि डॉक्टर साहब तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां असांजी इज़त बचाई आहे चङो चाचा हाणे असांखे इजाज़त ॾियो बाबा ही के दवाइयूं कुझु न को खाधा न पीता डॉक्टर साहब असांखे ख़िदमत जो मौक़ो ॾियो आहे पोइ वरी ॿिए दफ़े चङो बेड़ा पार छोकरी निकरी वही शेरू दादा असां उन छोकरी के काबू करे वठूं हा पर उते ॿ नौजवान छोकरा आया उन्हनि जे करे तूं 2 ॼणा ऐं तव्हां 3 ॼणा तव्हांखे शर्म बि नथो अचे दादा हिकु मौक़ो ॾियो इहा कूंज तव्हांखे ज़रूरु मिलंदी तव्हांखे मां रुगो मौक़ा ॾींदो वतां तव्हां करे शेरू जो थधो पीतो हराम करे छॾियो चलो मुंहिंजे खण जॻह हाँ वञो बुढ़े छा करींदो हराम जा टुकर खाई रुगो मज़ा पिया वठो शेरू दादा इन्हनि ॾिभा कंदे कंदे खराए खराए गॾा करे छॾियो इहे न थिए किथे पाण खे माराए छॾनि बादशाह कहीं सच पियो इन्हनि जे आसरे ईअं न आहे जो पाण कंगाल थी वञूं लिखी आयो ताके ये ता खायो इंशाल्लाह ताके फर्क पड़ेगा जानी जी के तो दवा दे जी सर आई सही तरह कर दीजिए इंशाल्लाह नहीं वाला कर दीजिए बिल्कुल सही सुबह ही कोई कौन मुखरे पड़सी आलिया 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 शाबाश आलिया आलिया अंदर अंदर
ले शाबाश। दवाई लेके जाना था आगे, जितना खाया उसका ताकि तबीयत सही थी। हमारा स्टोर है तां दवा। अच्छा तां डॉक्टर साहब मूंखे बि त ॾिसो। तव्हांखे कहिड़ी तकलीफ़ आहे मोहतरम? मूंखे बुखार ऐं इश्क थी पियो आहे। हाँ? इहो कहिड़ो मर्ज़ आहे? इहो त मुंहिंजे तोखे छा थियो आहे? मूंखे छा थियो आहे इहो त तव्हां ई ॿुधाए सघो था, तव्हां त डॉक्टर साहब आहियो। वाकई तोखे त बुखार इश्क थी पियो आहे। चोपो त तव्हांखे बे इश्क थियो आहे, ॿिन्हिनि खे इश्क बुखार ज़ुकाम थी पियो आहे। सदिको वञे बिना करे खे। तो जगायो आजादू पंहिंजे प्यार जो, चङो तो जगायो आजादू पंहिंजे प्यार जो, बेचैन दिलड़ीअ खे होर लजण करार थो। मां तोसां प्यार निभायां है, मां तोसां प्यार निभायां, प्यार जा बेच वधायां, छॾी मूं बेपरवाही है, मूं त दिल पंहिंजी लुटाई है। दिल पंहिंजी लुटाई है, मूं त दिल पंहिंजी लुटाई, तो साम्हूं तोड़ निभाई, सोना कर तूं भी सच्चाई है, मूं त दिल पंहिंजी लुटाई है। वाह वाह अमिर वाह, मूं तोखे किथे न किथे ॻोल्हियो ऐं तव्हां ॿई हिते वेठा आहियो। पुड़ी दे मुझे, पुड़ी दे, पैसा दे, पोठ जा, हिते पुड़ी विराजन फ्री में, हल।
हिस्से में लबे टको न आया पुड़ी वठण आयो तो वरी खुदा जे वास्ते मुखे पुड़ी दियो पेरी पैसा खणिया पैसा वट जको हलो तलो खपाए पैसा तां के दिनम आराम किथा आणे असा ते को एहसान कोन कयो अथई पैसन जी एवज पुड़ियों तोखे मिलंदियूं रहंदियूं आहिनि हाणे पैसा किथा आण्या चोरी कर फुर कर ठगी कर जेको करणो हुजे कर पर पैसा खणी आ पैसा चाहे कुछ भी कर का भी घर जी शइ विकण पर पैसा खणी आ पो खणी वञी विराजन कोन थियूं हल 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 हा आऊं तव्हांखे पैसा आणे ॾींदमि मूंखे हींअर पुड़ी ॾियो कोन्हे का मूं वटि हीरोइन मथो न हण पैसा खणी आ पैसा अरे तव्हां खे शर्म नथो अचे ॻोठ जे नौजवाननि में हीरोइन था खपायो अरे शर्म असांखे छा जो शर्म तव्हीं इहे कोन सुधरंदा अरे तोखे शर्म नथो अचे तू नशो तो करी बस छा कयां इन ज़हर मां तो फांसी वियो आहियां हां दुआ कर तो मौत अरे उठ उठ हल घर पाण खे हिन ज़हर खां बचाए उथी जी हालत के कई शर्फू हीरो ने कम खराब करे छड़ियो है शर्फू यो वरी केरो मारव जी इहा मजाल जो शेरव जे माण्हुनि सां हथ टिकाए मारू तोखे बि ॾिसी वठबो बस आऊं पाने समझी बाकी इलाज के हम मर सकते हैं अरे ये भागा ये गुजी बाहर गुना जी बाहर सॉरी जनी सर
ये तुम्हारा डॉक्टर है तो कोई केर है ये गधे मुझे दवा दे ना तो मुझे सत्य आसमान से पहुंचाया ॾाढो सुठो आहे पर्चेड ये दवा बढ़िया यस डॉक्टर साहब ये हमारी दवा शाबाश जल्दी आए इंजेक्शन करेंगे इंजेक्शन ना डॉक्टर साहब इंजेक्शन ना इंजेक्शन लगाना अस्पताल में केड़ी हरकत पे गई हरकत केड़ी हरकत मु तो का भी हरकत कोन पे गई निभागा वो मुच्छी संदस दी है वो बाकी गुना हां वही गुला डॉक्टर साहब सूहो के दिसन गुनाह त कोने तो वरी गुला याद ॾियारे छॾी मूंखे छोड़े बणी वई थी छा एड़ियूं ॻाल्हियूं ना कर मूंखे शर्म थी अचे चङो हाणे सुमारो गुला तुंहिंजे मिलण सां केॾी न ज़िंदगी हसीन थी वई आहे हाँ जानी जे तू न मिली हाँ तो मुझी जिंदगी केॾी न ख़राब गुज़रे हा ॾिस अॼु मौसम केॾो न हसीन सुहानो आहे हाँ जानी मौसम वाकई ॾाढो ख़ूबसूरत ऐं हसीन आहे त पोइ अच गुला पाण प्यार मोहब्बत जी ॻाल्हियूं कयूं ओ छोटी करी कतना हाय हाय छोटी करी कतना मानो अता के महरा दींदा महरा दींदा अधीन कदींदा महरा दींदा अधीन कदींदा ओ छोटी करी कतना हाय हाय छोटी करी कतना तुझे सोज आगारियो मुखे अला तुझे सोज आगारियो मुखे अला तो प्यार में मारियो मुखे अला प्यार में मारियो मुखे अला हाय हाय मुखे अला हलड़ो थी वियो आहियां ओ बिरह कयो बदनाम हाय हाय बिरह कयो बदनाम मानू असांखे महणा ॾींदा महणा ॾींदा कीन कॾींदा महणा ॾींदा कीन कॾींदा ओ चौथी करी कतनाम हाय हाय संग भॼई चौथी करी कतनाम गाह न कढ
नाजुक दिल में दर्द दुखन था, हाय हाय दर्द दुखन था, मिठड़ा मिठड़ा सूर उथन था, हाय हाय सूर उथन था, खनड़ो थी जो आया ओ प्यार न करनी ना, हाय हाय प्यार न करनी ना, मानू असां खे महणा ॾींदा, महणा ॾींदा की न कॾींदा, महणा ॾींदा की न कॾींदा, ओ छो थी करी कतलाम, हाय हाय मार पवई छो थी करी कतलाम। गुल्ला अरे गुल्ला किधर है? अरे गुल्ला मुझे गुल्ला अरे निभागा कितने कितने लो गुल्ला के गोली तेरी उतनी खट्ट दे दे पट्टे दे बैठो है जा ये की है जो पट्टे दे मां अरे मुझे गुल्ला किधर है? मुझे गुल्ला अरे गुल्ला अरे मुझे धक्का किया लगो पट्टे तक किया अरे अरे मुझे गुल्ला ओ गुल्ला गुल्ला तो के चमा रे न में मुझे गुल्ला ओ मुझे गुल्ला गुल्ला मुझे गुल्ला बस बस आने सुन असां जल्दी आराम करे छॾियो गुल्ला जे इश्क में पुट मारू मैं के बोल दिनो भाई। हाँ बाबा बाबा मैं के बो देऊ पियो चा बाबा ता भई वही कचहरी कयो मां ता जे लाए चाय थी ठाए अचा। वाह मुझी भेण वाह शाबाश जल्दी कर वारो कर चाय ठाए शाबाश वारो कर तेरे को चाय जी पईया औ इज्जत ही पांजे भाई जे लाए चाय तैयार करे थी अचा वारो कर शाबाश चरी सब ओ भाऊ रमजान ओए ओ हम वा चा दो मुंशी वदा केड़ा हाल थी खैर ताए की अचण थियो हाल बिल्कुल ठीक है न तो खैर ही सुगुरायो है खैर ताए मुंशी सब खैर है तुझे ही भले जी गाल है चंगो मुंशी तू हल आप पहुंचा तो चलो रमजान आऊं हाणे हलां दो तू पो पहुंच जाई सच्ची वही मुझी भेड़ पी चाय बाबा खैर तो हो केर हो दरवाजे ते हां बाबा मुंशी हो मुखे वडे ने घुरायो है आऊं ता थी अचां तो बाबा खैर ता है मुंशी चे तो तुझे फायदे जी गाल है चंगो पुट मां हला तो जी बादशाह जो खैर
अच्छी हो तो अरे बाबा रमजान तो सोनी झिरकी है, सोनी झिरकी वठी अचीस तो शीशे में लायूं। बहुत आ सही शीशे में लायो या कहीं चैनल में चला मुझे मतलब है जो कर अस्सलामुअलैकुम बता साईं। वालेकुम अस्सलाम। अच रमजान अच वे बाबा वे हुकुम कयो बता साईं। मूं कदी पखे कीअं यादि कयो अथव? रमजान तोखे तो ख़बर हूंदी त जॾहिं खां मूंखां मुंहिंजी सलमा मुंहुं मोड़े ख़ालिक़े हक़ीक़ी सां वञी मिली आहे तॾहिं खां आऊं बिल्कुलु तन्हा थी वियो। छा मतिलबु आहे बता साईं? आप कुछ समझी को न सके। अरे रमजान रईस तो ते बैरबान थी वियो है मुझो मतलब है त हाँ रमजान मुझी हिन हवेली ऐं मुझी बेपनाह दौलत जी लाइ मूंखे वारिस खपे। आखिर बता तव्हां चवण छा था चाहियो? आऊं कूंज सां शादी करण थो चाहियां। अरे आस्ते ॻाल्हाए रमजान। अगर दौलत जी घुर्ज थई तो मुझी तिजोरीअ जा दरवाजा खुलियल अथई। रईस तो ते बैरबान थियो है मुझो मतलब है त तू बकवास बंद कर। खबरदार मुंशी आइंदा अहिड़ी हरकत कई अथई त बाह कुल्हे वञा कढी छॾींदो सही। बस तू हल पटा हल छॾे वञ। याद रख वॾेरा असां ग़रीबनि जी झूंपड़ियुनि दा मेरी अख खणी ॾिठो अथई त इहे ॿई अखियूं कढी छॾींदो सही। दिमाग न ख़राब मुझो बाहों दा पकड़ ऐसे जो मुझो मतलब है दुश्मन जो अख दा गदन बादशाही सदला बस दिया खैर ही हो। कूंज भेण आइंदा ख्याल सां ॿाहिरि निकिरंदी कर। पर छो? हाँ दिया हाणे ॿाहिरि थोरो ख़्याल सां वेंदी कर। पर छाजे करे ॻाल्हि छा आहे? भेण कूंज तू ज़लील कमीनू वॾेरो हाण मेरी अख कयो वेठो आहे। बस दिया तू वञी कम कार कर। डॉक्टर साहब तव्हां कुंज तू हिते? पहिरीं तव्हां त ॿुधायो कि तव्हां हिते कीअं आया आहियो? अस्पताल में वेही थकिजी पियसि फारिग थियसि सोचम बाग वञी थोड़ी ताज़ी हवा खाई अचां इन ही ख्याल सां बाग में आयसि। पर तूं? आऊं बि बस ईअं। छा ॻाल्हि आहे कुंज तूं मायूस पई लॻी ख़ैर त आहे? हाँ डॉक्टर साहब ख़ैर ई आहे। न कुंज अॼु तुंहिंजे चेहरे ते उहा मुस्कुराहट ई कोन्हे जे आमिर खे मारे विधो। हाँ डॉक्टर साहब ॻोठ जो वॾेरो मूंसां शादी करण थो चाहे अता ई बाबा वॾेरे खे मना करे छॾियो आहे। चरी इन में परेशान थियण जी कहिड़ी ॻाल्हि आहे? जेसिताईं छोकिरी हा न करे तेसिताईं शादी कीअं थी सघे? डॉक्टर कुंज खे चाहे कुंज डॉक्टर खे चाहे पोइ भला कुंज सां ॿियो को शादी कीअं थो करे सघे? सच आमिर? हाँ कुंज साईं प्यार दे
मारू राणा थोरो हेठ त लई अच। अरे पर छो हेठ लई अचा? समझ में न पियो अचे छा? असां छा पिया चऊं? अरे आऊं को तव्हां जो नौकर आहियां जो तव्हां जे हुक्म ते हेठ लई अचां? न न नौकर त तुंहिंजा असीं आहियूं राणा। अरे पर छो हेठ लई अचां? मारू अॼु ख़बर पवंदई छो जो तोखे सबक ॾियणो आहे त मुंहिंजे माण्हुनि सां मुंहुं ॾियणु केतिरो ॾुखियो आहे। चइबो त तव्हीं ज़बान सां न पर मोचड़नि सां मुड़ंदा। किस्मत भली थई आज बची वे। हालात थई भाई ठगी जा पुट दिखाई ना मारू किया भटाई मत छड मुखे इन जो खबर उठा। अरे ना जानी तरसी को खबर कर ये ना कर थदो थी हालात थई मुझे दोस्त छड़ा दिना न त तुझे एरो होशियार करा तू याद करिया ऊंधो टंगे छड़ी जा समझे तू कले जा पुट। थदो थी बस छड़ी दिनो माई। जी परेशानी है रईस वदा। मुंशी रमजान संग ॾियण खां इनकार करे छॾियो आहे। हाणे कुछ सोच मुंशी त छा करण घुर्जे। अची वई। अरे निभागा केर अची वई? मुझो मतलब तरकीब अची वई। तो त मुंहिंजो साथ कढियो निभागा। हाणे कन थोरो और ते करियो। वॾो चालाक आहीं मुंशी। आमिर ई जानी अगर ओचितो ना अचना अज मारूअ जो आखिरी ॾींहुं हुजे हा। इन्हनि ॿिन्ही जो ओचितो हमिलो थियो न त इन्हनि खे बि ख़तमु करे छॾियूं हा। खैर का ॻाल्हि न आहे इन्हनि खे बि लिस्ट ते लिखणो पवंदो। हा हाणे इन्हनि खे बि न आहे छॾिणो। गुलामो हाणे इन्हनि ॿिन्हिनि जो पतो लॻाए। आऊं इन्हनि जो अॼु ई पतो थो लॻायां इहे आहिनि किथे। गुलामो ॻाल्हियुनि में कोताही न थियणु घुरिजे सम्झई? हा दादा हा समझी वियुसि सभु कुझु समझी वियुसि। गुलामो हाणे तूं इन ॿिन्हिनि जो पतो लॻा। डॉक्टर साहब जॾहिं खां शहर मां बाबा थी आयो आहे अजीब जी आवाज़ थो कढे अलाए छा खाई आयो आहे शहर मां। तू फिक्र न कर आऊं एडी
दवा ॾींदो सांस न रहंदो मरीज़ न रहंदो जो आवाज़ हा छा थो सम्झे पाण में छा मतलब क्यों वे हाँ वे शाबाश हम चेक कयां थो चेक कयां अरे बाबा हिंदे के तो 393 जी इंजेक्शन लगंदी 393 हाँ अरे 393 जी इंजेक्शन ना या गोलियां बाबा तो के बम भी नहीं सके तो समझी मां के बम हाँ यो तक जो पटरियो डॉक्टर साहब की छा थी हो तो के खबर कोने का सेफ्टी का पुत्र डॉक्टर साहब हम समझियस हिन जो इलाज मुंह चाहे बाबा साईं मु तो वहां गई आउन छोकरियां शादी कोन तो करे वनी न तू शादी कर हां या मुझे बोला ओए जामन वाली गाल कही थी ना नदासा है जलो ले कानू सिंहम आगे यार थियो आए ए गोट पे फकीरा ओ फकीरा अच्छा अच्छा मुंशी वे आने वे दे खबर मुंशी किए अचण थियो वरी कंहिंजा ढगा खोलणा न थी न फकीरा अज ढगा न पर कंहिंजे घर में कुछ माल रखाणो आहे बुधाए छा वठंदे अग वरी तो खां ॻाल्हायो अथमि जो हाणे वरी ॻाल्हाईंदसि वरी बि ॿुधाए छॾ छा वठंदे मुंशी कम जे मुनासिबत सां जेको वक़्तु मुनासिब सम्झी न उहो ॾेई छॾिजे असां पंहिंजे महिरबाननि खां डन कोन कंदा आहियूं भला ज़िद तो करे ठीकु आहे ॿुध तोखे कब थो सम्झाए आई गाल समझ में कम थींदो या हाँ मुंशी हाँ सब समझी वियसि तूं कंहिं ॻाल्हि जो हुल्को न कर तोखे ख़बर आहे नांग जो डंकेल त बची वेंदो आहे पर तुंहिंजो डंकेल कोन बचे तूं परवाह ई न कर भला फ़कीरा कम थींदो या कम अहिड़ो थींदो वञी का 7 फेर
खैर हुजे। फकीरा फकीरा केड़ो हाल आहे? वे फकीरा कम थियो या तू छा थो समझी? फकीरो भला कम करण खां सवाइ कॾहिं आयो आहे? इन ई करे त मूंखे तो ते नाज़ आहे त तॾहिं मुंशी तो थींदो आहे। मुंशी भला हाणे मुंहिंजो जूरो तुंहिंजो जूरो हा कर तो जो जॾहिं बि ज़रूरत पई तोखे वरी घुराइबो। जी फकीरो हर वक़्तु हाज़िर आहे। तोखे त ख़बर आहे नांग जो डंगियल बची वेंदो अथई, पर फ़कीर जो डंगियल कॾहिं कोन बचंदो अथई। नांग जो डंगियल बची सघे थो, पर मुंहिंजो डंगियल पाणी कोन घुरंदो। चरिया किथे जा घर में वठे नालो कोन सही। नांग जो डंगियल बची सघे थो, पर मुंहिंजो डंगियल कोन बचे। चरिया के जाए जा। केड़ो भा दस भा अचां तो डर तो भञी। मूंखे अफ़सोस सां थो चवणो पए त मूंखे तव्हांजे घर जी तलाशी वठणी आहे। चोरियूं बि कयो ऐं वरी साध बि बणिजो था। इंस्पेक्टर साहब इहो अथई मारू जंहिं मुंहिंजे घर मां सोन चुरायो अथई। कमदार दिमाग़ त सही अथई न। मिस्टर तव्हां कावड़ न कयो, तव्हांजे घर जी तलाशी वठणी आहे। कमरे जी तलाशी वठो। कमरे जी तलाशी वठी अच। कूड़ा ही सच जी त ही ख़बर पइजी वेंदी। सही मिलियो। तुंहिंजो पुट जे कूड़ो आहे त पोइ ही छा आहे? इंस्पेक्टर साहब इहे उहे साॻिया ई ज़ेवर आहिनि जेके असांजे घर मां चोरी थिया। हाणे तूं ॿुधाए तुंहिंजो पुट चोर आहे या न? बाबा मूंखे ख़बर कोन्हे इहे ज़ेवर कंहिंजा आहिनि। मूं इहा चोरी नाहे कई। सूबेदार साहब जो भाउ बेगुनाह आहे, इनखे न वठी वञो। मोहतरमा इन जो फ़ैसिलो अदालत ई कंदी तुंहिंजो भाउ बेगुनाह आहे या गुनहगार। सिपाही गुलाम करे बचाया वसियो। असांखे पक हुई त तूं ज़रूर ईंदे। मुंहिंजे मारू बेकसूर आहे, हू बेॾोही आहे, हुन को ॾोह नाहे कयो। ॾोह वरी की न कयो अथसि, बेॾोही आहे। मुंशी तो मुंहिंजे पुट खे कूड़े इल्ज़ाम में फासायो आहे। ॾिस रमज़ान जो तुंहिंजे घर मां साबित थी चुको आहे ऐं तूं चवीं थो त तुंहिंजो पुट बेॾोही आहे। मुंहिंजे पुट ते मूंखे यकीन आहे हू बेॾोही आहे। रमज़ान तुंहिंजे यकीन सां त तुंहिंजो पुट बेॾोही नथो साबित थी सघे। हू ॾोहारी आहे ऐं हुनखे सज़ा ज़रूर मिलणु खपे। आउं पक थो ॾियां मारू बेकसूर आहे। रमज़ान जेकॾहिं तूं पंहिंजे पुट खे बेगुनाह साबित करणु चाहीं थो न त पोइ पंहिंजी पूंछ जो संग
मुझे रह सके दे। खबरदार मुंशी, पंहिंजी नापाक ज़बान सां मुंहिंजी पूजा जो नालो कॾहिं बि न वठिजांइ। रमज़ान एॾो न वध। अॼु तुंहिंजो पुटु चोरी में साबित थियो आहे, सुभाणे कातिल बि थी सघे थो। कातिल? हा कातिल। तोखे ख़बर आहे त कातिली सदा छा आहे? ये न मुंशी। सुभान अल्लाह। न ख़ुदा जे वास्ते हीअं न कजो, हीअं न कजो। त पोइ फ़ैसिलो ॿुधाए रमज़ान। छा पियो सोची रमज़ान? हा पर मूंखे सोचण जो मौक़ो ॾियो। हा तीअं पोइ भले सोच, वो 2 ॾींहंनि खां पोइ जवाब ॾिजां। ये सफाई वही कोर्ट में पेश कर जा। ये मुंशी सबको ना बोतार साई असल उठाण आयो ना चप्पल हेठा मुझो मतलब आहे त वॾेरे ॾे वियो हुउसि। वो छा चयो वॾेरे? पर धीअ वॾेरे वॾे इम्तिहान में विझी छॾियो आहे। वॾेरे तुंहिंजो संग घुरियो आहे। बाबा उतां छा चयो उनखे? धीअ मूं त कुझु न चयो, पर हुन चयो त अॼु चोरी इल्ज़ाम में आहे, सुभाणे खून जे इल्ज़ाम में हणंदोसांसि। ना बाबा न, मां पंहिंजे भाउ जे लाइ हर कुर्बानी ॾियण लाइ तयारु आहियां। असां तव्हांजूं सभु ॻाल्हियूं ॿुधी वरितियूं आहिनि। तव्हां फिक्र न कयो, असांखे जान जी बाजी लॻाइणी पई, पोयां कोन हटंदासीं। बाबा तव्हांखे अलाह कामयाब कंदो। बेड़ा पार। इंस्पेक्टर साहब असां मारू जे लाइ आया आहियूं। आऊं तव्हांजी कहिड़ी मदद करे सघां? इंस्पेक्टर साहब असां मारू सां मुलाक़ात करणु चाहियूं था। माफ़ कजो, तव्हां पंहिंजो तारुफ़ त करायो। असां ॻोठ में सरकार जी तरफ़ां सरकारी अस्पताल में डॉक्टर जी हैसियत सां आया आहियूं। मुंहिंजो नालो आमिर आहे ऐं आउं डॉक्टर आहियां। हीउ मुंहिंजो कंपाउंडर जानी आहे। असां मारू जी मदद करण जे लाइ आया आहियूं, छो जो असांजी नज़र में मारू बेॾोही आहे। ॾोही आहे या बेॾोही इन बारे में अदालत आहे। आऊं तव्हांजी इन बारे में का बि मदद नथो करे सघां। इंस्पेक्टर साहब एतिरो त करे सघो था, तव्हां मारू सां मुलाक़ात त कराए सघो था न असांजी? हा इहो थी सघे थो। हवलदार हिननि जी मारूअ सां मुलाक़ात कराए। महिरबानी। डॉक्टर साहब तव्हां हिते छो? असां तव्हां सां मुलाक़ात जे लाइ नथा अची सघूं छा? अदा मारू मां कुझु फ्रूट ऐं कुझु सामान खणी अचे ही वठो। अचे वठो वठो अचे अंब के किती ना यार वॾी महिरबानी तव्हांजी। अदा मारू इन में महिरबानी जी कहिड़ी ॻाल्हि आहे भला? हाँ जानी सही थो चवे, इनमें महिरबानी जी का ॻाल्हि ई न आहे। तव्हां असांजा भाउ आहियो, पर इहो त ॿुधायो इहो थियो कीअं? डॉक्टर साहब मूंखे इहो ई सम्झ में नथो अचे त मुंहिंजे घर मां इहे ज़ेवर कीअं निकिता। इहा त वाक़ई सोचण जहिड़ी ॻाल्हि आहे त इहे ज़ेवर तुंहिंजे घरां निकिता कीअं? जॾहिं त तो चोरी बि न कई आहे। वॾेरे ऐं मुंशीअ जी? हाँ इहे कमीना बदबख्त आहिनि, इन्हनि जी साज़िश आहे। मारू तूं फिक्र न कर,
तो असांखे भाउ चयो आहे असां तोसां पूरो पूरो तोड़ निभाईंदासीं। ठीकु आहे, महिरबानी तव्हांजी डॉक्टर साहब। वॾी महिरबानी। मुलाक़ात जो वक़्तु ख़तम थी वियो आहे, हाणे तव्हां हलो। चङो मारू, असां को न को बंदोबस्तु कयूं था। चङो भाउ मारू, अल्लाह हाफ़िज़। तार सही इजो अचियो तो यार शेर ममदूर शेरू। अच्छा मुझा यार शेर मोहम्मद काफी दिन खां पोइ आयो आहीं। वे यार वे, काफी वक्त खां पोइ आयो आहीं यार शेर मोहम्मद। हाँ वडेरा, सोचो सी त वडेरे खे मुबारकूं ॾेई अचो। मुबारकूं? राजू मुबारकूं? ॾाढा माण्हू पियो ॿुधाई वडेरा। हाँ तो मारू जी ॻाल्हि तूं करी। वडेरा सम्झी बि पियो, वरी असां खां पुछी पियो। सर हुकुम कयो, असांजी जान तव्हां लाइ हाज़िर आहे। अड़े मुंची हो तार सही काफ़ी ॾींहंनि खां पोइ संगत आई आहे। असु सम्झी वियुसि, मुंहिंजो मतिलबु आहे ॻाल्हि खे सम्झी वियुसि। इजो तो वञा ऐं इजो तो अचां। Ha ha ha!